लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं जनाब अयूब शेर साहब सां जारी आहिनि। वक़फ़े खां अवल असां उन सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं। हींअर असां अॼु सिंध छा आहे, सुभाणे छा हूंदी, उन ते ॻाल्हाईंदासीं। साईं, हाणे मुमताज़ भुट्टो साहिबु ख़ैर सां गुज़ारे वियो। जी हा, उन जी पॉलिटिक्स पूरी थी? हा, बसि पंहिंजी हयाती में जेके हुन फ़ैसिला कया, जेको मर्जर थिया, उन मर्जर खां पोइ पंहिंजी हयाती उन जी न रही ऐं पोयां बि उन जी सियासत खे या उन जी सोच ऐं नज़रिए खे हलाइण लाइ कंहिं बि का हिकमत अमली न ठाही, जंहिंजे करे इहो अरमान पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हाणे उन्हनि जा औलाद, उन जी औलाद जो सियासत में को इंट्रस्ट न आहे। मिस्टर अमीर बख्श जेको आहे उहो पंहिंजी ज़मींदारी ॻोठ, कंहिं बि सियासी पार्टी सां उनजो को बि एफिलिएशन न आहे ऐं उहो ख़ामोश पंहिंजे ॻोठ ई रहे या पंहिंजे घर कराची, पर सियासी मूवमेंट उन जी का बि न आहे। टियों ॾींहुं बिलावल भुट्टो साहिबु विया आहिनि मुमताज़ साहिब जी तहज़ीत लाइ। जी, 4 सालनि खां पोइ। जी जी, त उन कई दफ़ा बिलावल साहिबु नए दरे ते वियो आहे। वरसी, वालदा जी वरसी, नाने जी वरसी ते 2 दफ़ा त घटि में घटि अचे थो साल में। ख़ैर हाणे 4 सालनि खां पोइ हुन उहो त तव्हां सम्झो था इहा बि पॉलिटिकल मूव थी सघे थी? इहा पॉसिबल आहे पॉलिटिकल मूव थिए, छो त हिन कुझु अर्सो पहिरियां तव्हांजे इतलाउ में हूंदो त उन जी केटी मुमताज़ साहिब जे नाले सां उते 20-25 हज़ार एकड़ जेका आहे ज़मीन हुई, जेका अमीर बख्श जेका आहे विकिरो करे ज़रदारी फैमिली खे ॾेई छॾी आहे ऐं उन्हनि जी अचु वञु बि थी आहे। ज़ाहिर आहे त उहा ज़मीन हुन विकी आहे त उन्हनि जो उन सां अचणु वञणु राब्तो थिए थो पियो, जंहिंमें अली हसन ज़रदारी साहिबु, होॾां सुहेल अनवर सियाल या जेके बि उन जा वेझा आहिनि जिन इहा डील कराई आहे। त उन सिलसिले खां पोइ जॾहिं इहा ज़मीन विकिरो थी त इहा सम्झ में अची वई त वेझड़ाइप हुननि जी थी आहे। पोइ कहिड़े रुख में थी आहे, पर ताज़ो जॾहिं बिलावल साहिबु आयो आहे तहज़ीत में करणु, त इहे अॻ में बि र्यूमर्स हुया त शायदि आसिफ़ अली ख़ान ज़रदारी साहिबु पाण पे आयो, पर पोइ शायदि बिलावल साहिबु आयो आहे 2 ॾींहं पहिरियों, त उन्हनि जी का अंडरस्टैंडिंग यकीनन थी आहे। हाणे उन जे पोयां छा आहे उन जो इंतज़ारु रहंदो। ऐं हुन जो मुमताज़ साहिब जी ॿी औलाद, ॿी औलाद मुमताज़ साहिब अली हैदर आहे, उहो नौजवान आहे, उहो कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जो जेको आहे ग्रेजुएट आहे ऐं ॾाढो कॉम्पिटेंट आहे। हितां जी अंग्रेज़ी हिकिड़ो मैगज़ीन आहे न्यूज़ लाइन, उन में असिस्टेंट एडिटर आहे ऐं उहो प्रोग्रेसिव क़िस्म जो माण्हू आहे ऐं हुनजी लेफ्टिस्ट जेका आहे हुनजी सोच आहे ऐं बिल्कुलु सादी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। नंढड़े हिकिड़े फ्लैट में रहे थो पियो ऐं न सादी गाॾी जेका आहे इस्तेमालु करे थो पियो ऐं उहो को इन में तकलीफ़ महसूसु न कंदो आहे त मां रक्षा ते चढ़ी मुमताज़ अली ख़ान भुट्टो जो पुटु वञा थो या घुमां थो फिरां थो। ॾाढो लिबरल क़िस्म जो माण्हू आहे। पर लेफ्टिस्ट हुजण जे करे ज़ाहिर आहे उहो बि पंहिंजे वालिद मरहूम जी पॉलिटिक्स त खणी न हलंदो। न, उनजी एंटी हो शुरू खां। अच्छा, हा हा, उन जी माना फ्यूडल जेका आहे उहा एंटी फ्यूडल आहे। पॉलिटिक्स उहो चवंदो बिल्कुलु दुरुस्त आहे, इहा ॻाल्हि इहा सही आहे, पर उहा माना हुनजे फ्यूडल बिहेव जे ख़िलाफ़ु हुयो, उनजे सियासत जे न फ्यूडल जेको जनरल बिहेव आहे उनजे उहो ख़िलाफ़ु आहे। अच्छा, जी हा, इहे 2 औलाद जी हा, जेके पॉलिटिक्स जे बिल्कुलु लेफ्ट राइट बिल्कुलु या सेंट्रल राइट आहे उहो रहिया आहिनि। बिल्कुलु। ऐं हाणे अमीर बख्श ख़ान जी पॉलिटिक्स बि लॻे नथी न त उहा हलंदी, बिल्कुलु ईअं, या त कंहिं पार्टी में वञे या ज़मींदारी आहे। जी हा, जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। सिंध जूं ॿियूं पार्टियूं कीअं थियूं लॻनि तव्हांखे? अॼु सूरत हाल छा थी लॻे? सिंध में जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि, वफ़ाक़ खां हटी करे वफ़ाक़ी सियासी पार्टी, वफ़ाक़ ते ॻाल्हायो। हा, वफ़ाक़ी सियासी पार्टी जेका आहे उहा पीपल्स पार्टी आहे ऐं सिंधियुनि जी सोच में उन्हनि जे लाइ वफ़ाक़ी पार्टी बि इहा ई आहे त कॉम्पर्स पार्टी बि इहा ई आहे।
सिंधी सम्झनि था। सिंधी सम्झनि था। अच्छा। त असांजी जेका बि आहे असांजो फ्यूचर, असांजो हाल माज़ी जेको आहे इन्हनि सां ई आहे। असांखे सभु कुझु इतां ई मिली सघे थो। उहो इन जो सबबु हीअ आहे त जेका वफ़ाक़ी सियासी पार्टी पीपुल्स पार्टी आहे उन पंहिंजे माण्हुनि खे एतिरो त ख़ुशहाल ऐं नवाज़ियो आहे जेके उनजे वेझा आहिनि। मसलन असांजे इलाइक़े जो को नंढिड़ो हिकिड़ो यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे त उनखे एॾो हुननि फाइनेंशियली साउंड थियो आहे त उन सराउंडिंग में यूसी जा जेके बि माण्हू आहिनि उहे सभु सिधो सो उन वटि था वञनि त असांजो कमु बि इहो कंदो, वोट बि असांखे इनखे ॾियणो आहे। उन में का बि तब्दीली न आहे। हाणे उहो यूनियन काउंसिल खां तव्हां खणी वञो पूरे सिंध जी हर डिस्ट्रिक्ट जी हर यूनियन काउंसिल में हुननि पंहिंजे माण्हुनि खे फाइनेंशियली साउंड कयो आहे ऐं वोट बि उन्हनि वटि आहे। फिरीगिरी माण्हू उन वटि अचनि था। तंहिंजे करे इन्हनि खे डिफीट ॾियण जे लाइ जेको माण्हुनि जी सोच आहे त वफ़ाक़ी सियासी पार्टी एतिरी मज़बूत आहे बजाए हिन जी जो उहो इल्ताई जेको आहे ग़लति फ़ैसिला पई करे ऐं सिंध जे हक़ में न आहिनि, पोइ बि आख़िरकार इहा जेका डायनामिक्स जेका आहे उहा चेंज छो नथी थिए, सुवालु आहे इहो जेका मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे। त इहो वॾे में वॾो आहे त अलाए के सूबेदार उन वटि आहे, मुख़्तियारकार उन्हनि वटि आहे, हर जेको आहे अथॉरिटी उहो उन्हनि जे कंट्रोल में आहे। ऐं जंहिंखे वॾी गाॾी आहे, वॾो बंगलो आहे, फाइनेंशियली साउंड आहे, त जेको वीचारो लोअर मिडिल क्लास हेठों ग़रीब माण्हू वर्कर खे छॾे करे जेको वोटर आहे उहो उन खां इम्प्रेस आहे। तव्हां केतिरियूं उनखे तकीरूं ॿुधायो, ॿियूं जेके बि धुरियूं उन वटि वञनि थियूं पियूं उहे असरअंदाज़ न थियूं थियनि। उन्हनि जे मथां असरअंदाज़ उहो लोकल जेको आहे माण्हू जंहिंखे हुननि जेको आहे फाइनेंशियली साउंड कयो आहे। हालांकि हेठियों तबिको जेको ग़रीब हारी आहे, मज़दूर जेको आहे उहो सफ़र थो करे। उनजो मसइलो आहे भाण असां कंट्रोल नथा करे सघूं, रेट ते सही उन ते नथा रही सघूं, असां उनखे बिजली नथा ॾेई सघूं, असां उनखे पाणी नथा सही ॾेई सघूं। असांजे स्कूल जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। जिते प्राइवेट स्कूल जेके जनमु वठी आहिनि, जिते उहो असांजा जेके गवर्नमेंट स्कूल्स आहिनि उहे वीचारा बेहाल जे शिकार इन जे करे वधिया जो सरकार में हाल न हो। हाणे उनजे करे सिहत हॉस्पिटल्स उन जूं हालतूं, उनजी बिल्डिंग सही न आहे, डॉक्टर्स जेके आहिनि उते पंहिंजो टाइम सही नथा ॾियनि पिया। हाणे इन सिचुएशन में जेको आहे उन्हनि जो माण्हू सम्झी वियो आहे, जेको लोकल वॾेरो आहे, लोकल जेको साउंड आहे उहो जेको आहे सम्झी वियो आहे त हाणे इहे मुंहिंजे सर्किल में ईंदा, ॿाहिरि वेंदा कोन। उहो स्कूल जी इमारत, स्कूल जो टीचर नथो अचे, उन लाइ किराया नथा कनि डॉक्टर साहिबु। हाणे इहा वॾी माना वॾे में वॾी बदकिस्मती आहे हिन समाज जी, जो हिकिड़ो माण्हू ॾिसे बि थो त अस्पताल में जेको आहे सूरत हाल ख़राबु आहे, स्कूल में सूरत हाल ख़राबु आहे, पर उहो जेको आहे कुझण जे लाइ तयारु न आहे। छो नथो कुझे? उन बसि उनजी जेका आहे जंहिंखे चइबो आहे मस जेका आहे न उहा मरी वई आहे, जो उहो हाणे वरी उन हिकिड़ो नओं रुख़ अख़्तियार कयो आहे जेको बहितरु आहे। ॿार पंहिंजे खे पिनी ऐं जेको आहे ज़मीन विकिरो करे, प्लाट विकिरो करे ॻोठ जो अची शहर ख़ैरपुर में विहारियईं। उहो त ॿारु उते पढ़े थो ऐं उहो हाणे गिरो थो करे, उहो पंहिंजे मर्ज़ी सां जेको आहे तालीम हासिलु करे लाहौर वञे थो, उते वञी कमीशन जी तयारी करे थो। ॿारु जेको आहे उते शहर में वधीक आहे। हाणे उते तव्हां ॻोठ ॾिसंदव न से, तव्हां असांजे ॻोठ ख़ाली लॻा पिया आहिनि। उहे सभिनी जा ॿार जेके आहिनि उहे शहर में शिफ्ट थी विया आहिनि, उते ॿार पढ़ाइनि था माण्हू पंहिंजा। हिते अमुन कोन्हे, हिते इलाइक़े में बदअमुनी आहे, बेरोज़गारी उनखे मुतासिर थी करे, ऐं उनखां अलावा ॿियो को ज़रिए मुआश न आहे। एग्रीकल्चर बि असांजो तबाह आहे। एग्रीकल्चर हिकु एकड़ असांजो जेको आहे असीं नथा डेवलप करे सघूं। असां वटि जेको आहे ॿोरी वठण जी 12,000 जी पोज़ीशन न आहे। असां वटि बिजली जेको आहे हेॾो वॾो ॻोठ आहे, माण्हू जेको आहे बिजली जा उहे ट्रांसफार्मर खॼी विया ऐं गुज़िरियल माना सम्झो इहा आहे 10-12 सालनि खां असांजे ॻोठ में 15 सालनि खां ट्रांसफर न आहे। साईं उते सोलर ते सिस्टम हले थो, जेको माण्हुनि पाण कयो आहे। उहो प्लेट वठी था अचनि और राति जो वरी अंधेरो आहे, मसलन ढेजो कनि था। त माना एॾी कसम परस्ती जी सूरत हाल हूंदे बि जेकॾहिं तव्हांजो माण्हू जेको आहे उहो रोड ते न अची एहतिजाज न करे। एहतिजाज कबो आहे डॉक्टर साहिबु, एहतिजाज जो को सॉल्यूशन जेको आहे वरी उन वॾेरे वटि आहे। उहो अचे थो बसि पुलिस वारा बीहारे जेको चयो आहे हलो तव्हांजा मसइला हल थी विया। हाणे उहो हलिया था वञनि पिया, मसइलो उते जो उते आहे। माना तव्हांजो को बि मसइलो इदारनि में तव्हां वञो, मसइलो जंहिं डिपार्टमेंट तव्हां वञो,
डॉक्टर साहिबु जीअं मां तव्हांखे चयो त उहो ऑफिसर बि हाणे बेहस थी वियो आहे, उते करप्शन आहे, पैसनि खां सां हुनजो कमु नथो थिए। असांजो जेको आहे डोमिसाइल जेको ॿार जो मां ठाराईंदुसि त मां उते 1000-1500 ॾींदुसि तॾहिं ठहंदो। ऐं जेकॾहिं का दरख़्वास्त खणी वेंदुसि SP वटि त उनजो तदारक कोन्ह थींदो। मुख़्तियारकार वटि वेंदुसि त उहो जेको आहे सेल्स सर्टिफिकेट पैसनि खां सवाइ न ॾींदो। हाणे इन सूरत हाल में जेको आहे उहो हुनखे डोमिसाइल बि उहो वॾेरो अलाए कहिड़ो चङो माण्हू ठाराए ॾिए ऐं मुख़्तियारकार खां सेल्स सर्टिफिकेट बि जेको आहे पंहिंजे मर्ज़ी पैसा वठी ठाराए। शहरनि में त गंज लॻो पियो आहे। कराची तव्हां ॾिसो रेवेन्यू सॼी जेका आहे उन्हनि जे वस आहे। हैदराबाद में तव्हां वञी ॾिसो कंट्रोलिंग आहे, सभु अथार्टी। हेॾा वॾा फंड्स, हेॾो वॾो ख़ुशहाल मुल्क, दुनिया जी फंडेड मुल्क, दुनिया हैरान कुरत ताईं फंडिंग करे थी पई, पर उनजो यूटिलाइज़ जेको नथो थिए पियो। आख़िरकार ॿाहिरीं दुनिया में तंग अची वई त बाबा तव्हां सही यूटिलाइज़ नथा कयो। आख़िर कहिड़ी सिचुएशन में असां इहा गुरबत ख़तमु कयूं, असां इहा पसमानदगी ख़तमु कयूं, तव्हां वटि जेके डिज़ीज़ आहिनि उहे ख़तमु कयूं, इहा सिचुएशन आहे। UC लेवल ते नंढो आबादगार ऐं पीपल्स पार्टी जो माण्हू जी उहो सॼी पंहिंजी पोख करे वेठो आहे, इन्वेस्टमेंट करे वेठो आहे। जी जी हीअ 1970 खां ही बाक़ी जेके पॉलिटिकल ग्रुप आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे तव्हां वारी, उहे छो नथा कनि? हा, उहे वरी डिपेंडेंट थी विया आहिनि। डिपेंडेंट इन जे थिया आहिनि त उन्हनि खे फेमनेस जी वॾी बीमारी आहे, शोहरत जी एॾी बीमारी अथनि जो रूट्स लेवल ते उहो कमु करण लाइ तयार ई न आहे, माना हेठि रूट्स ते न वेंदा। हाणे हुननि जी इहा जेका फेमनेस आहे, इन ई फेमनेस हिननि खे नुक़सानु ॾिनो आहे। रेज़िस्टेंस जेको आहे उहा पावर पैदा ई नथो थिए। रेज़िस्टेंस जेको आहे जीनियस ऐं जेन्युइन क़िस्म जो माण्हू जे ब्लड में हूंदो आहे। अपॉर्चुनिस्ट माण्हू जेको हूंदो आहे या टाइम पास करण वारो माण्हू जेको हूंदो आहे, उन में इहा स्टेमिना, इहा ताक़त, जुरियत, हिमत, हौसलो पैदा न थींदो आहे। हाणे उहो वॾी में वॾी माना असांजी फेल्यूअर आहे जो असां रुॻो ठीकु आहे जीअं मूं चयो क्रिटिसाइज़ कजे, क्रिटिसाइज़ मां हल उन जा सॉल्यूशन्स बि त कढजनि न साईं। जे मसइलो मूं में आहे का मुंहिंजी ग़लती आहे त उनजो मां को न को तदारक त कयां न साईं। हाणे उहा शइ असां हेठि करण लाइ तयारु न आहियूं। पोइ इहे डॉक्टर साहिबु इहे ग्रुप ठहंदा वेंदा, पोइ हिते जेको ॿाहिरियों माण्हू ईंदो, जेको हिते सेटल थींदो, उहो इन्हनि सभिनी शयुनि ते कमु करे थो। कहिड़ी बि कम्यूनिटी सां वास्तो, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, उहो जॾहिं हिते अचे थो पियो त उहो पंहिंजो सॼो इलाइक़े जो नंढो वॾो प्रॉब्लम, मसइलो जेको आहे उहो हल करे थो। हाणे असांजी जेका आहे सिर्फ़ु वेढ़ उन्हनि सां, इलाइक़े जे माण्हुनि सां हुजे, पंहिंजनि माण्हुनि सां हुजे, त आख़िरकार असां जेको आहे कीअं सर्वाइव करे सघंदासीं? असांजे हिन मसइलनि जो हल केरु कढंदो? इक़्तिदारी क़ुवतुनि तरफ़ तव्हां जॾहिं इक़्तिदार आहे त तव्हां उनखे हटाए बि कोन था सघो, ताक़त तव्हां में न आहे। न इक़्तिदार हासिलु करण जी कोशिशि कयो था पिया। इक़्तिदार हासिलु करणु मासिस सां थींदो न साईं, माण्हुनि सां थींदो न साईं। माण्हुनि में तव्हांजी एक्सरसाइज़ ज़ीरो हुजे ऐं सिर्फ़ु ॿाहिरि जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि रखो। ॿिया तरीक़ा हासिलु करण जा न आहे। सही अथव, असुल ॻाल्हि त इहा ई आहे। बसि उहो उनजे लाइ बि वॾी क़ुर्बानी जी ज़रूरत आहे डॉक्टर साहिबु, वॾी क़ुर्बानी जी ज़रूरत आहे। इहे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में 4, 5, 7 ॾहायूं ॾिसी वेठा हो ऐं 70, 60 जे ॾहाके खां वठी तव्हां हिन जा आहे विटनेस आहियो, त उन में ग्रोथ उन्हनि जी थी आहे जिन वेस्टेड इंट्रस्ट जे लाइ पॉलिटिक्स कई आहे। उन्हनि जी ग्रोथ थी आहे, पर्सनल ग्रोथ थी आहे। कलेक्टिव जेको क़ौमी ग्रोथ न थी आहे, कलेक्टिव थाट उन्हनि ॾिनो ई न। हाणे मसइलनि मां तव्हांखे कुझु बि चयां, ॾिसो क्रिमिनल जेको आहे दुनिया में अहिड़ो को मतां हुजे, मिसाल को क्रिमिनल वॾो लीडर हुजे, महातीर हुयो, हा महातीर, पर फूलन देवी टाइप, पर पोइ आख़िरकार हुन पाण में इस्लाह आंदी, उन में तब्दीली आंदी ऐं मौसिस जे लाइ, आवाम जे लाइ उन्हनि कमु कयो त उहे दुनिया जा कामयाबु लीडर साबित थिया। त इहो वॾो में वॾो असांजी ट्रेजेडी आहे। सिंधी माण्हुनि जो छा था कयो?
रस्तो ॾियो। हा, सिंधी माण्हुनि जे लाइ साईं बिल्कुलु लोकल सतह ते उन्हनि खे सख़्तु मज़ामत करणी पवंदी, लोकल सतह ते मुंहिंजी नज़र में। हे जेको शहरनि में असां जलसा जुलूस ऐं माण्हू 5000 कढी गाॾियूं भराए हुन जूं वारो इहो न, लोकल सतह ते तव्हां पंहिंजो लीडर तयारु कयो, उहो वर्कर ई आहे, उहो ई लीडर आहे। पार्टियूं आहिनि ई कोन त केरु कंदो? त बसि पोइ न आहे त पोइ उहो अख़्तियार पीपल्स पार्टी जे हथ में आहे। पोइ तव्हां उनखे ग़लति चओ, जीअं बि चओ, उहो तव्हांखे जेको आहे सॼी कंट्रोलिंग अथॉरिटी सिस्टम सभु उन्हनि वटि आहे। माण्हू बि उन्हनि सां गॾु बीहंदा, माण्हू बि उन्हनि जे लाइ जेको बि क्रिटिसिज़म उन्हनि जो क्रिटिक रहियो आहे, तनक़ीद आहे, पर कुझु शयूं जेके आहिनि उहे मां एप्रिशिएट कंदो आहियां। त इहा ॻाल्हि तव्हां न विसारियो त जेकॾहिं तव्हांजे हिकिड़े माण्हू जी मसइलनि तव्हांजो मुखालिफ़ आहे आसिफ अली ख़ान ज़रदारी, उन एॾी वॾी जेको आहे ॻाल्हि करे छॾी आहे जो हुन सिंधी टोपी पंहिंजे प्रेसिडेंट हाउस में न लाथी। इन जो मैसेज जेको आहे दुनिया खे हुन ॾिनो आहे। तव्हां हुनखे गारियूं ॾियो भले, उहो ग़लति चओ, कुझु बि आहे, पर तव्हांजी हिन वक़्तु लीडरशिप जेका हुजे, सिंधियुनि जी का लीडरशिप प्रोमिनेंट आहे, आसिफ अली ज़रदारी खां हटी करे सुञाणप सिंधियुनि जी हाणे आसिफ अली ज़रदारी आहे। तव्हां जेकॾहिं उन में का चओ तव्हांखे उन्हनि सां गॾिजी अॻे जी हूंदा हुया, उहो त हाणे पीपल्स पार्टी नथी करे। मतिलबु सिंध क़ौमी इतिहाद इंटीग्रेट थियल कैनाल एक्शन कमेटी ठाहियूं, उत्साह पैदा थियो, माण्हुनि में फ़ाइदो त पीपल्स पार्टी खे पियो, उहो त उते ई रहिजी आहे, इक़्तिदार में हूंदा उन्हनि खे फ़ाइदो पियो। पर अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी स्ट्रेटजी जी सख़्तु ज़रूरत आहे जंहिंमें सिंधी रूट्स लेवल ते यूनाइट थियनि, पंहिंजे मसइलनि जी पाण लीड कनि, उन्हनि खे हल करण जी लीडरशिप। साईं कुझु कोन्हे, तव्हां ॾिसो पंहिंजे इलाइक़नि में केतिरा हिते तव्हां वेंदव न साईं, हिते टंडो अलियार खां टुवर्ड्स जेको आहे मीरपुर ख़ासि, टंडो सूमरो हिकिड़ो ॻोठु आहे, तव्हां ज़रूरु विज़िट कयो हूंदो, तव्हां हैरान थी वेंदव त उन्हनि माण्हुनि पंहिंजे ॻोठ जी तरक़ी, डेवलपमेंट, डिसिप्लिन, ऑर्गनाइज़ेशन, एजुकेशन कीअं कई आहे। कराची ईअं कोन्हे कराची बिल्कुलु न आहे। हा, हे जेके माण्हू अहिड़ी क़िस्म जी जेका आहे, हाणे उते छा आहे त उहे न उते क्राइम आहे, तव्हांखे हुनजी पंहिंजी सिक्योरिटी आहे, पंहिंजी इंफॉर्मेशन सेक्शन आहे, तालीम आहे, घर बनियूं, जैसे जन्नत में तव्हां हलिया वियो, जदीद एग्रीकल्चर, बिल्कुलु। त इहे शयूं जेके आहिनि, इहे स्टेप्स हर हुन में हर इलाइक़े में थी सघनि था साईं। छो त इहो जेको साउंड क़िस्म जो माण्हू आहे न, जेको MNA आहे, MP आहे, जेको फाइनेंशियली साउंड थियो आहे, उहो नथो करे। पर पार्टीज़ जे अंदरि बि भले पीपल्स पार्टी हुजे या का ॿी पार्टी हुजे, उहा ॾिसे त सही त बाबा तोखे हेॾो फैसिलिटेट कयो वियो आहे, तोखे MPA कयो, तोखे वज़ीर कयो, तोखे मशीर कयो, MNA कयो, उन जा फंड्स गवर्नमेंट ॾिए थी, तूं पंहिंजे घर में त कोन ॾींदे न साईं, कंहिंजा बि न आहिनि, सभु गवर्नमेंट ॾिए थी पई। उन जो इस्तेमालु तूं सही आइडियल क़िस्म जा मॉडल क़िस्म जा हिकिड़ा ॻोठ ठाहे, तूं एतिरी एक्सरसाइज़ कर, एतिरा MNA मौजूदु MNAs आहिनि, MPAs आहिनि, जेके फ्लोर ते ॻाल्हाइनि नथा त बाबा मुंहिंजो रोड ख़राबु आहे, चवंदा त अलाए चिड़ी न वेंदो चीफ मिनिस्टर, चिड़ी न वेंदो को असांजो मौजूदु लीडर जेको आहे। हालांकि इन जे लाइ त हुनखे मोकिलियो वियो आहे न साईं, त बिजली न आहे, उते पाणी न आहे, थोरो अगरि जेका आहे असांजी बजट आहे, उनजो हिकिड़ो नंढिड़ो हिसो बि असां उते यूटिलाइज़ कयूं त हिकिड़ो चङो एरिया वरी डेवलप थींदो, वरी साल खां पोइ ॿी बजट, हर साल उनखे बजट मिले थी असां लोकल माण्हुनि जे लाइ। पर उनखे ख़बर बि न अथव डॉक्टर साहिबु, हुननि खे इहा बि ख़बर न आहे त इहे जेके अंदरि मोशन्स थियनि था, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, या कीअं असांखे जेको आहे हुन सां डिबेट करणी आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, का शइ कान्हे। केतिरा एतिरा मौजूदु MNAs आहिनि जेके इन सॼे 4 साल जे पीरियड में ॻाल्हाइनि बि नथा साईं। हाणे तव्हां अर्ज़ु ॿुधो, माण्हू तंग आहिनि, पोइ का न्यू जनरेशन बि उते पैदा थिए। हाणे तव्हां ॾिसो नेपाल में छा थियो, केॾो वॾो रेवोल्यूशन अची वियो, माण्हू गॾिजी थी विया, तंग थी विया। त अहिड़े क़िस्म जी सिचुएशन बिल्कुलु आहे, उन में असांजी वॾड़नि जी महिनत आहे, जेकी असांजी लीडरशिप ई कॉम्परस लीडरशिप ई उन्हनि वॾी महिनत कई आहे, एॾो कया आहिनि, पर उनजो को ख़ातिर ख़्वाह नतीजो हासिलु करण में नाकामी में बि उन्हनि जा पंहिंजा सबब आहिनि, पंहिंजा असीं कामयाबी हासिलु इन सभिनी शयुनि ते गिरफ़्त करे पिए सघियासीं।
पर उन तरीक़ेकार सां असां न हलियासीं। असां वरी पाण में जुंडा पट जी मूं तव्हांखे चयो हर जाइ ते हाणे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जो मक़सदु छा आहे? मां ग़रीब आहियां, अमीर आहियां, मां अरबपति आहियां, करोड़पति आहियां, इहो मुंहिंजो आहे न साईं। तव्हां ऐं मुंहिंजो हिकिड़ो रवैयो हुजणु घुरिजे, बा अख़लाक़ हुजे, हिक ॿिए सां अख़लाक़ जे दायरे जे अंदरि असां ॻाल्हायूं। असीं वेठी पंहिंजी जेका मौज़ूज़ माण्हुनि खे वेठा गारियूं ॾियूं, उन्हनि जी मिसबिहेव कयूं। हाणे इहे फेसबुक ते तव्हां ॾिसो केॾी सूरत हाल, हिकिड़ी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। त ठीकु आहे, कुझु बि आहे, तव्हां हाणे हिक ॿिए जा बि कपिड़ा लाहियूं, हिक ॿिए खे वेठी ॻाल्हायूं, त उहो टाइम हाणे न आहे हिननि जे लाइ। हाणे टाइम आहे त इहा न्यू जनरेशन जेका आहे, यंग जेके आहिनि, जेके हाणे बिल्कुलु वञनि था पिया पूरी दुनिया में नज़र था अचनि, नौजवान, सिंधी नौजवान या उर्दू नौजवान जेके वञनि था, उहे ॾाढा इफेक्टिव आहिनि, उते असरु रखनि था। उहे हाणे ॿुधाइनि था असांजे औलाद खे त बाबा हिते छा पिया कयो, अचो तव्हां हिते, सुकून जी ज़िंदगी आहे, न कहीं मुदाख़लत आहे, अथव कपिड़ा भला पाता अथई या ख़राबु पाता अथई, मानी दाल खाधी अथई या मुर्गी खाधी अथई, पर्सनल लाइफ तव्हांजी आहे, महिनत कयो। इहो बि हिकिड़ो मैसेज आहे न साईं। नौजवाननि खे माण्हू हाणे वॾी तइदाद में नौजवान वञनि था साईं, ॿाहिरी दुनिया में वञनि था पिया, हिते इंजीनियर्स वञनि था, डॉक्टर्स वञनि था, ॿियूं IT जे AI जे हिन में फील्ड में। त एॾी वॾी डेवलपमेंट थी सघे थी बशर्ते कि इन किरब मां निकिरूं, इन मुसीबत मां निकिरूं, ऐं हिकिड़े ॾींहुं ज़रूरु इन जे लाइ का फ़ैसिला कुन जेका आहे उहा लीडरशिप ई कंदी, त कुझु न कुझु हासिलु कयो। जेकॾहिं हुननि वटि आहे त तव्हां ॻाल्हायो उन्हनि सां, डिबेट कयो, पर हिते आहे त इख़्तिलाफ़ में रहिजी थो वञे, अचीवमेंट न आहे। आख़िरी सवाल तो साईं सिंधी माण्हू छा था लॻनि तव्हांखे? पाकिस्तान में 5 क़ौमूं आहिनि, क़ौमियतूं आहिनि, सिंधी बि उन्हनि में हिकिड़ी आहे। सिंधी बेसिकली जेको आहे न, उहो हरामद सहूलियतूं ऐं मौक़िया वठणु चाहे थो, सहल पसंदि आहे। हा, इहा शइ जेका आहे उहा उन जे लाइ फ़ाइदेमंद न आहे। सिंधी इंटेलिजेंट बि आहे, एक्टिव बि आहे, कॉम्पिटेंट बि आहे, पर केतिरनि बरहनि ते हू पंहिंजी इहा सॼी जेका वर्थ आहे उहो विञाए वेहे थो हिकिड़ी नंढड़ी वेस्टेड इंट्रस्ट जे पोयां। उहो वेस्टेड इंट्रस्ट उनखे मिली थो वञे, पोइ उनखे क़ौम यादि न आहे। तंहिंजे करे सिंधी क़ौम खे जाॻाइण जी ज़रूरत न आहे। उहो अवेयर आहे, बाख़बर आहे, बासलाहियत आहे, पर ज़हनी तौर ते रवैया बदिलाइण जी ज़रूरत अथसि, ऐं ज़हनी बीमार थो लॻे। इन बीमारी जो इलाजु करिणो पवंदो। थैंक यू अयूब, वॾी महिरबानी। साईं। ऐं अवां असांखे टाइम ॾिनो। असीं सम्झूं था त कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां बिल्कुलु ओपन कयूं आहिनि। माण्हू हिजाब कंदा आहिनि, माण्हू डिॼनि था, ऐं माण्हू सिंधी माण्हुनि जो प्रॉपर तजुज़ो बि नथा कनि। तव्हांखे जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी, ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हुजणु ऐं उनजे मुक़ाबले जे लाइ तव्हां जेका ॻाल्हि कई आहे, ऐं ख़ुदि रूट्स में कमु न करण वारी जेका इल्लत ऐं आदत आहे ॿियनि पार्टियुनि में, ऐं सहल पसंदी वधी वई आहे, वेस्टेड इंट्रस्ट वधी वियो आहे। ऐं आउं सम्झां थो त कई शयूं असांजे नौजवाननि खे सम्झ में ईंदियूं, कई शयूं असांजे नौजवाननि खे चङियूं लॻंदियूं। अवांजी वॾी महिरबानी। महिरबानी डॉक्टर साहब, थैंक यू थैंक यू। इहो इंजीनियर अयूब शर साहब। अयूब शर साहब खां हिकिड़ो सुवाल मूं इहो न पुछो त हुनजो गुज़रमाश छा आहे। सो हुनजो गुज़रमाश हीअ, उहो हैदराबाद में कंस्ट्रक्शन जो कमु थो करे, सुञो बुखियो कोन्हे, ऐं वेस्टेड इंट्रस्ट हू सम्झे थो त महिनत सां ई सभु कुझु थींदो। हुनजी ज़िंदगी में कई लाह चाढ़ आया आहिनि, ऐं हुनजा 3 पुट, 3 मां 2 पुट जेके आहिनि, हिकिड़ो क़तलु थी वियो, हिकिड़ो पाणी में बुॾी वियो, ऐं उहे 2 पुट हिन खां जुदा थी विया। हिन खे ज़ाहिर आहे हिन जे सॼे घर खे, हिन जे पोड़े वालिद खे ज़िंदगी भर तायाती जो ॾुख त रहंदो, पर इहे ॾुखनि खे क़ुवतुनि में तब्दील करे, महिनत साण करे वरी अॻिते हलनि पिया। अवां बि हिन ते सोचो। लीडर TV में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। अवांजी वॾी महिरबानी।